अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु जो कचहरी प्रोग्राम में मूंसां गॾु ओकाश आहे लंडन खां ऐं राकेश शिकागो में। अॼु असांजो कोई टॉपिक डिसाइड कोन थियल आहे मखसूस, पोइ सोचियोसीं असां कैचअप कयूं ऐं सम्झण जी कोशिशि कयूं त असांजी ॿिन्हिनि जी ज़िंदगी में अॼुकल्ह छा पियो हले ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे बारे में सोचूं था पिया। त टॉपिक बेसिकली असांजो हिकिड़ो ब्रेन डंप आहे, ईअं चइजे। सही। ओकाश, तुंहिंजी ज़िंदगी में छा पियो हले अॼुकल्ह? व्हाट आर यू थिंकिंग अबाउट? राकेश थैंक्स यार। आई थिंक टॉपिक जेको सो को बि कोन पिया डिस्कस करे सघियासीं। हाणे वेठा आहियूं चांहि खणी काफ़ी खणी करे त वीकेंड आहे त ईअं कचहरी कयूं यार। अॼुकल्ह हिकिड़ो रिसेंटली हिकिड़ो नई शइ मूं डिस्कवर कई आहे। हिकिड़ो लेक्चर हो बुद्धा जो, ऐं उन लेक्चर में हुन बेसिकली डिस्क्राइब कयो आहे त माण्हू जेके वास्ट मेजॉरिटी आहिनि माण्हुनि जी, अवाम जी, उहा शयुनि खे कीअं उनजो कॉग्निटिव प्रोसेस कीअं थो हले, माना उहो शयुनि खे सम्झनि कीअं था। त उनमें जेका हिकिड़ी ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई उहा इहा हुई त ऐं उनजी सिर्फ़ु उहा लेक्चर आहे पर उनजी डिस्क्रिप्शन बि आहे त उहो उनजी फिलोसफिकल मीनिंग छा आहे। त उनमें हिकिड़ी ॻाल्हि जेका उहो करे थो, ॿुधा चाहे थो त जेको आम माण्हू आहे, जेको वर्डलिंग आहे, जंहिंखे माना स्पिरिचुअल नॉलेज कोन्हे, उहो जॾहिं शइ खे ॾिसे थो, जंहिं शइ खे ॾिसे थो, उन जे ॾिसण में ई द वेरी मोमेंट, ठीकु आहे न, हुन जे अंदरि उन शइ जी करप्शन, उन शइ जो हिकिड़ो अलॻि पर्सपेक्टिव ठहियो थो वञे, हिकिड़ी करप्शन ठहियो थी वञे। अगरि उहो हिकिड़ी कुर्सी खे ॾिसे थो त ऑलरेडी विद इन स्प्लिट सेकेंड, जेको हुनखे ख़बर बि नथी पए, उनमें कुर्सी सां मुतालिक़ 10 इमोशन्स, हज़ारे उनखे यादूं ऐं इलाही सारी उन प्री जजमेंट्स, उहे उन बिल्ट इन थियो अची वञनि। ठीकु आहे। ऐं उन जे करे हू कुर्सी जी रियलिटी सम्झी नथो सघे। ऐं ईअं ई पोइ उहो जेको सो बुधा चए थो त मिसाल पहिरीं खणे थो अर्थ जी, मूं कुर्सी जी ॾिनी पर उहो अर्थ जी खणे थो, पर पोइ हू 24 अहिड़ियूं शयूं डिस्क्राइब करे थो जंहिंखे आम माण्हू उन सही तरह परसीव नथो करे सघे, जंहिंमें एब्स्ट्रैक्ट शयूं बि आहिनि। मक़सदु चवण जो इहो त जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, जेके थॉट्स आहिनि, या अगरि कोई इमोशन आहे या का बि शइ माण्हू सम्झे थो, आम माण्हू, त उन जी जेका अंडरस्टैंडिंग आहे, उन जॾहिं द मोमेंट ही परसीव्स इट, उन में करप्शन अची वञे त उहो उन शइ खे पूरी तरह सम्झी ई नथो सघे। मूंखे इहो ॿुधाए त ॿुधा हुयो केरु, माने ॿुधण वारनि जे लाइ थोरो इंट्रोड्यूस त करियोसि। Who was this guy? बुद्धा साईं गौतम, जेको बुद्धिज़्म आहे, मज़हब आहे, मज़हब कोन्हे पर हिकिड़ो सिस्टम ऑफ बिलीफ आहे, ऐं शायदि हाणे हुनखे ऑर्गेनाइज़ बि कयो वियो आहे, अॼुकल्ह उहो ऑर्गेनाइज़ फॉर्म में बि आहे, पर उन जो हू हिकिड़ो ओरिजिनेटर हो, उनजी जेका की पर्सनैलिटी हुई, ऐं उनजो नालो गौतम हो। ठीकु आहे न, उनजो नालो हो सिद्धार्थ, उनजी ज़ात हुई गौतम, ऐं पोइ हुनजो टाइटल पियो बुधा जॾहिं हुन सच खे डिस्कवर कयो। ठीकु आहे न, अकॉर्डिंग टू बुद्धिस्ट ट्रेडिशंस। त हूअं बुधा केर बि थी सघे थो, हर माण्हू में, अकॉर्डिंग टू बुद्धिज़्म, हर माण्हू में जेको सो एबिलिटी आहे त उहो ट्रूथ खे अचीव करे। पर ही जेको इन पर्टिकुलर बुधा हो, इहो सिद्धार्थ हो, जेको अॼु खां मुंहिंजे ख्याल में अराउंड 500 BC, समथिंग अराउंड, आई थिंक 500 BC जेको सो ही एग्जिस्टेड नॉर्थ ईस्ट इंडिया में, हिकिड़ी किंगडम हुई। पोइ नॉर्थ इंडिया में ही रोम्ड अराउंड ऐं स्टेड देयर। त काफ़ी हिकिड़ो हिस्टोरिकल ऐं काफ़ी हेविली इंफ्लुएंशियल पर्सनैलिटी हुई। त उनजी जेका सा ही जेको कॉन्सेप्ट हो मूंखे ॾाढो इंट्रस्टिंग, छो जो इन खां पहिरीं बि पाण शायदि डिस्कस कयो हिकिड़ी ॿी एपिसोड में, थिंकिंग फास्ट एंड स्लो में, त हिकिड़ो ॿियो साइकोलॉजिस्ट आहे जंहिं इलाही स्टडीज़ कयूं, हुन इहो चयो त इंसान जो दिमाग़ जॾहिं बि का शइ ॾिसे थो, को बि लफ़्ज़ ॾिसे थो, का शइ ॾिसे थो, ऑब्जेक्ट ॾिसे थो, त उन सां एसोसिएटेड उनजी हिकिड़ी एसोसिएशन इंजन ठहियल आहे दिमाग़ में, जेका 10,000 शयूं ॿियूं उहे ॻोल्हे उन दिमाग़ में विझी छॾे, ऐं उहो हू चए थो ऑटोमेटिक प्रोसेस आहे, है न। हाणे ऐं हू चए थो इनखे तव्हां कंट्रोल ई नथा करे सघो, यू कांट कंट्रोल इट। बुधा चए थो त दिस इज़ ओनली द स्टार्टिंग स्टेज, ओनली जेको अनइनिशिएटेड माण्हू आहे उहो ईअं शयुनि खे ईअं ॾिसे थो, पर यू कैन टोटली कंट्रोल इट, ऐं इहे सभु जेके एसोसिएशन्स आहिनि उनखे तव्हां
ख़तम करे ये जेके तव्हांजे परसेप्शन में ऑटोमेटिक शयूं अचनि थियूं उन तां ख़तम करे ऐं जेका शइ तव्हां ॾिसो पिया उन खे अनबायस्ड तरीक़े सां स्टडी करे सघो था, उन सम्झी सघो था। तो मां इहो सम्झणु चाहियां थो क्लियरली जंहिं तरीक़े सां तूं डिस्क्राइब पियो करीं उन में ईअं थो लॻे त ॼणा देयर इज़ अ नॉर्मेटिव जजमेंट इन एसोसिएशन, माना एसोसिएशंस आर समहाउ बैड, ईअं लॻे पियो तुंहिंजी ॻाल्हि मां। मे बी नॉर्मेटिव जी माना छा आहे? नॉर्मेटिव माना हिकिड़ो जंहिंखे चइजे को फ्रेमवर्क आहे जंहिंजी मदद सां तव्हां मेजर करे सघो था पिया ऐं चई सघो था पिया त हीअ शइ बुरी आहे, हीअ शइ सही आहे, यू नो। माना मां इहो सम्झण जी कोशिश पियो कयां त इहे एसोसिएशंस आहिनि छो, मतिलबु एसोसिएशंस त आहिनि, आई मीन वी ऑल एक्सपीरियंस इट, है न। मुंहिंजे साम्हूं हींअर मां तोसां ॻाल्हायां पियो, हिकिड़ी स्क्रीन खे साम्हूं तकियां पियो त खोड़ सारी एसोसिएशंस दैट आर interplaying my perception of you right now, ठीक है। त इहो त हिकिड़ो इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो आहे त वी एसोसिएट थिंग्स, है न, हिक खे ॿी सां लिंक कंदासीं। ऐं कंहिं लेवल ते जेका करंट न्यूरो साइंस ऐं साइकोलॉजी आहे उहा बि असांखे इहो ॿुधाए पई त इहा जेके एसोसिएशंस आहिनि उहे जेका तूं ॻाल्हि कई पए त इहे इन जी रीज़न बि आहे। ऐं मे बी इन जेको एवोल्यूशनरी रीज़न बि हुजे, मतिलबु असांजो ब्रेन इन तरीक़े सां इवॉल्व थियो आहे, मे बी ईअं करण सां जेको प्रोसेसिंग आहे उहा एफिशिएंट आहे, जेके कंप्यूटर साइंस वारो हुनखे स्पिन ॾिजे, या मे बी ईअं करण सां ब्रेन हिकिड़ी ट्रिक ईजाद कई आहे एवोल्यूशन जे थ्रू विच मेक्स इट वर्क। इट्स नॉट परफेक्ट पर कम करे पई, ठीक है ना। बुधा अचे तो, बुधा comes along, he says, but you know this process that you have in your brain, it has all these flaws. पर मां I think basically मां चवण ई पियो चाहियां, I'm not convinced that you're negative इनखे एसोसिएशंस खे पाण खे ॾिसणु खपे। मे बी द स्टार्टिंग स्टेप इज टू रिकॉग्नाइज द एसोसिएशन, त यार ही मतिलबु दैट्स मे बी द स्टार्टिंग प्लेस। त ही तव्हां व्हेन यू आर परसीविंग समथिंग तव्हां खणी शयूं हुन मिक्स था कयो पिया, एटलीस्ट नो त तव्हां मिक्स कयो पिया, ठीकु आहे। त इन में हाणे ॿ पॉइंटूं आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ी पॉइंट इहा आहे त जेको वास्ट मेजोरिटी मूं जॾहिं चयो त ॿुधाए थो वास्ट मेजोरिटी माण्हू ईअं परसीव कनि था, हू बेसिकली माण्हू खे डिवाइड करे थो चइनि ग्रुप्स में। हिकिड़ो आहे वर्डलिंग जेको वास्ट मेजोरिटी आहे, अनइनिशिएटेड। ॿियो आहे लर्नर ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो आहे, ऐं पोइ उनखां ॿियो फाइनल ॿुधा आहे, ठीकु आहे, लेवल। त लर्नर, वंस यू आर लर्नर यू रियलाइज देयर इज अ प्रॉब्लम इन योर परसेप्शन। वंस यू नो त बाबा तव्हां कंहिं शइ खे बग़ैर पंहिंजो बैगेज खणी करे, पंहिंजो जेको जेके बि तव्हां जूं पॉज़िटिव नेगेटिव शयूं आहिनि उहे खणी करे उन शइ खे टोड़े मरोड़े तव्हां नथा पंहिंजे दिमाग़ में विझो, माना उनखे कोगनाइज़ कयो, उनखे परसीव नथा कयो, त तंहिंसां ई तव्हां कमु नथो हले, माना इहो इन में को मसइलो आहे, ठीकु आहे न। दैट्स द पॉइंट वेयर यू बिकम अ लर्नर, ठीकु आहे। त हिकिड़ी इहा पॉइंट। ॿी पॉइंट जेका आहे उहा तव्हां न्यूरो साइंस जी ॻाल्हि कई, पर साइकोलॉजी जेका आहे उन में बि माना जेका डेप्थ साइकोलॉजी चइबी आहे, माना अनकॉन्शियस खे जेके स्टडी कंदा आहिनि, जीअं फ्रॉइड थी वियो या ॿिया माण्हू आहिनि, त उन्हनि जो बि इहो ई इन वे इहो ई चवणु आहे। हाणे अगरि माण्हू फ्रॉइड खे पढ़े त उन जो बि इहो चवणु आहे त असांजो जेको अनकॉन्शियस माइंड आहे उहो इलाही नंढपण में ई उन में इलाही सारी परवर्जन्स अचो थी वञनि, ठीकु आहे। साइको सेक्सुअल डेवलपमेंट पढ़िजे त उन में उहो ॿुधाए थो त असांजो दिमाग़ जेको आहे सो इलाही सारियूं हुन में परवर्जन्स अचनि थियूं, ठीकु आहे। हाणे हिते कॉन्सेप्ट आहे हिकिड़ो न्यूरोसिस जो, सही आहे। न्यूरोसिस छा आहे साइकोलॉजी में? Neurosis is when you are partially detached from reality. Yeah, how you define reality is a different thing, ठीक है। पर अगर माण्हू चए त बाबा ये सामग्री मुझे कुर्सी पई है, सही है, पर आऊं उनखे जेको सो कुर्सी नथो सम्झां, ऐं उन सम्झां तो इहो तख़्त है बादशाह जो, ठीक है। जॾहिं उते वियां तो आई फील लाइक अ किंग, आई एम न्यूरोटिक, सही है। छो जो पार्शली डिस्कनेक्टेड आहियां। साइकोसिस माना कंप्लीट डिस्कनेक्शन, माना त उहो पूरो चरियो थी चुको आहे माण्हू। पर न्यूरोसिस इज देयर इन ऑलमोस्ट एवरीबडी। अगरि तव्हां फ्रॉइड पढ़ो त उहो चए थो त असांजो सबकॉन्शियस परवर्टेड आहे, असां जेके शयूं परसीव कयूं था उहे उहो कोन्हे, पर असां टोड़े मोड़े परसीव कयूं था, ठीकु आहे। इहो आहे न्यूरोसिस। व्हाट बुद्धा इज सेइंग इज वर्डलिंग जेके बि आहिनि, विच इज वास्ट मेजॉरिटी ऑफ पीपल, मोर देन 99% ऑफ पीपल, दे आर ऑल न्यूरोटिक। They don't think clearly। उन्हनि जी जेका अंडरस्टैंडिंग आहे शयुनि जी उहा रैशनल कोन्हे, उहे थोरा चरिया आहिनि, उन्हनि जी थोरो न्यूरोसिस आहे उनजे दिमाग़ में, ऐं उहो न्यूरोसिस अचे थो न एसोसिएशन इंजन खां।
मां नथो सम्झां त ॿुधाई डायरेक्टली चयो न तूं ॿुधा जी ॻाल्हि खे मूंखे लॻे थो तूं ॿुधा जी ॻाल्हि खे थोरो स्पिन थो करे मां नथो सम्झां त ॿुधाए ई चयो हुन एग्ज़ैक्टली हिन ईअं इन्हनि लफ़्ज़नि में नाहे चयो पर हा हुन इहो त डेफिनेटली चयो आहे त तव्हांजी परसेप्शन जेका आहे उहा रियलिटी खां डिफर थी करे विच इज़ द डेफिनेशन ऑफ न्यूरोसिस ठीकु आहे न विच इज़ डेफिनेशन ऑफ न्यूरोसिस ऐं इन ॻाल्हि ते जीअं ॿुधायो त ॿिया जेके वॾा साइकोलॉजिस्ट आहिनि उहे बि एग्री था कनि ठीकु आहे इवन जेको हमरा आहे थिंकिंग फास्ट एंड स्लो वारो चयो तव्हांजी एसोसिएशन जे लाइ ही सेज द सेम थिंग ठीकु आहे हा न न उहो त हा No, we have all kind of flaws. असांजो जेको डिज़ाइन आहे न आर्किटेक्चर जेको ठहियल आहे उन में खोड़ फ्लॉज आहिनि पंहिंजी मेमोरी ॾाढी फॉल्टी आहे पंहिंजे परसेप्शन में मसला आहिनि यू नो देयर इज़ ऑल काइंड ऑफ इश्यूज़ इन हाउ वी हैव बीन पुट टुगेदर ऐं उनजो रीज़न मुंहिंजे ख़्याल में इहो आहे छो त पाण एवोल्यूशनरली बिल्ड थिया ठीकु आहे न पाण ओवर टाइम त खोड़ जेके न क्लचेस ऐं शॉर्टकट्स ऐं लॉन्ग कट्स जेके आहिनि एवोल्यूशन वरिता आहिनि जंहिंजे करे पाण सफ़र कंदा आहियूं ऐं बुद्धा जो जेको कमु आहे न उहो घणो उन्हनि सफरिंग्स खे हाईलाइट कंदो आहे त दीज़ आर ऑल माना पाण ॾिस न फियर इज़ अ मेजर कॉम्पोनेंट जेको पंहिंजे ह्यूमन बिहेवियर खे ड्राइव कंदो आहे ठीकु आहे न फियर ॾाढो ड्राइव कंदो आहे पर अॼु जी डे टू डे लाइफ में मोस्ट ऑफ द आई मीन आई वुड से मोस्ट अ लॉट ऑफ ह्यूज मेजॉरिटी ऑफ पीपल don't have the reasons to be afraid as our ancestors used to be afraid for their life 3,000, 4,000 years ago, right? पर जेको पंहिंजो एवोल्यूशन आहे उहो कैचअप न कयो आहे अञा अॼु बि पंहिंजो जेको पंहिंजी बॉडी जो रिस्पॉन्स आहे न जंहिं लेवल ते पंहिंजी बॉडी रिस्पॉन्ड कंदी आहे एंग्ज़ाइटी सां साॻियो ई आहे जेको 3,000 साल में पाण वुल्व्स जी हाउस ॿुधा हुयासीं ऐं रिस्पॉन्ड कंदा हुयासीं पर the threat is not nearly big enough, right? There's all kind of relevant जेके issues in our design जेके पाण खे सफ़र कराईंदा आहिनि बट गुड तमामु सुठो यार तूं सुठो तूं डिस्कवर पियो करीं ॿुधा खे मुंहिंजे लेयर्स खे अनकवर पियो करीं आई एम ग्लैड यू आर गेटिंग इनटू इट पर इन में हाणे हिते ई पाण हिन खे ॻाल्हि खे थोरो चेंज बि कयो आहे आई डोंट वांट टू ड्वेल ऑन दिस टू मच त हाणे अगरि इहो मञूं ठीकु आहे न अगरि इहो मञूं त बाबा असांजो परसेप्शन इज़ लिटिल बिट फ्लॉड इन सम वे ठीकु आहे न उनमें जेको असांजो पंहिंजूं यादूं आहिनि असांजी पंहिंजी एसोसिएशन्स आहिनि जेकियूं उनखे ब्लर थियूं कनि त पोइ देन यू कैन स्टार्ट टू अंडरस्टैंड त दुनिया में हेॾियूं सारियूं इलॉजिकल शयूं जेकियूं थियनि थियूं ठीकु आहे न एॾे मास स्केल ते ठीकु आहे ऐं हाणे तव्हांजो जेको जिते तव्हां रहिया पिया आहियो जे देश में तव्हां रहिया पिया आहियो ठीकु आहे न ॾाढो तूं स्मूथ जेको चेंज ऑफ सब्जेक्ट it is a genuine connection मुंहिंजो इहो ख़्याल आहे मे बी यू नो पीपल डिफर but anyways we don't have to worry about the connection here now त उते हाणे जेको अॼुकल्ह ब्लैक लाइव्स मैटर ऐं जेका मूवमेंट हले पई त इन जे बारे में थोरो मूंखे माना त अपडेट बि कर पर मूंखे इन जो जेनेसिस ॿुधाए त हींअर छो वाए माना ही वरी छा थियो आहे रिसेंटली छा थियो आहे आई डोंट इवन नो द फैक्ट्स राइट सो जेनेसिस त हिन जो ओरिजिनल सिन अमेरिका जो उहा स्लेवरी ठीकु आहे न अमेरिका जो चयंसि या कॉलोनियलिज्म जो चयंसि सही that's where it all starts right माण्हू खणी करे आया अफ्रीका जा हिते अची करे रहिया अची करे कैरेबियन में ऐं यूएस में पोइ उन्हनि खे स्लेव करे रखियो हुयो ऐं until even the constitution जॾहिं 1776 में अमेरिका जो सॉरी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेंस थी 1776 में उन खां पोइ कॉन्स्टिट्यूशन आयो कुझु साल पोइ उन्हनि सॼनि में उन्हनि जेको आहे स्लेवरी खे नॉर्मलाइज़ न कयो उन वक़्तु में ॾाढी डिस्कशन हले पई हिनजे जेके माण्हू इन्हनि शयुनि ते कमु कनि पिया पर उन्हनि स्लेवरी खे उन्हनि डील न कयो हेड ऑन ऐं उहा शइ हली करे 1865 में कल्मिनेट थी थिए तव्हांजी सिविल वॉर में ठीकु आहे न 63 में शुरू थी सिविल वॉर अमेरिका जी 65 ताईं हली जंहिंमें मुल्क कुझु सालनि ताईं ॿ थी पियो जंगियूं थियूं लखे माण्हू मरी विया सही उन वक़्तु लिंकन प्रेसिडेंट हो उन खां पोइ जॾहिं हिननि रीयूनाइट कयो मुल्क खे त हिन हिकिड़ी अमेंडमेंट पास कई जंहिंजी मदद सां हिननि चयो त बाबा हाणे कारा माण्हू ऐं अछा माण्हू सभु हिकु बराबरि माण्हू आहे ठीकु आहे उन खां पोइ हिकिड़ो पीरियड आहे रिकंस्ट्रक्शन जो जंहिंमें थोरी प्रोग्रेस थी पर पोइ वरी डिक्लाइन आयो रेस रिलेशनशिप्स में हा तूं चओ छा पियो चईं उहा जेका तरमीम पास थी जंहिंमें उहो
चऊं त बस अच्छा कर सब बराबर आहिनि, छा उन खां पोइ वाकई बराबरी हुई या रुगो खत्म थी हुई? मां उहो ई चवां पियो त उन खां पोइ जेको रिकंस्ट्रक्शन जो पीरियड हो कुझु सालनि ताईं, छो त मसइलो सभिनी खां वॾो इहो त लिंकन जी असैसिनेशन थी वई न, त हुनजे करे जेका लीडरशिप हुई वरी वैक्यूम अची वियो टॉप ते। ऐं हिकिड़ो प्रेसिडेंट हो हुन टाइम में, ग्रांट नालो अथसि, उन कुझु कमु कयो हिन शइ ते वधीक नॉर्मलाइज़ करण रिलेशनशिप्स खे। हू काथे को मसइलो थींदो त आर्मी मोकिले छॾींदो। ग्रांट चवंदो तव्हां स्लेव्स खे या कारन माण्हुनि खे ट्रीट नथा करे सघो, दे आर नॉट स्लेव्स एनीमोर, तव्हां आर्मी मोकिले छॾींदो स्टेट्स में, चवंदो फिदा थियो। मतलब he was like all about using force to bring about justice, है ना? Did he come immediately after Lincoln? ना, हिकिड़ो पर लिंकन जो हिकिड़ो वाइस प्रेसिडेंट चरियो, उहो आयो कुझु साल ताईं। चरियो चवां तो इट्स अ स्ट्रॉन्ग जजमेंट, पर उहो वाकई चरियो, जॉनसन नालो अथसि। अच्छा। ऐं उन खां पोइ जेको आहे ग्रांट आयो, ग्रांट जेको आहे उन चङी प्रोग्रेस कई, पर ग्रांट वरी जीअं वियो त पोइ वरी डिप आई रेस रिलेशंस में, जेका प्रोग्रेस हुई उहा स्टॉप थी वई। ऐं जेको सदर्न पार्ट आहे अमेरिका जो, उन में जिम क्रो लॉज जेके आहिनि न उहे इनेक्ट करणु शुरू थिया। जिम क्रो लॉज जो मक़सदु छा आहे त जिम क्रो मतिलबु उहो इनइक्वालिटी हुई, बेसिकली पब्लिक ट्रीटमेंट ऑफ पीपल। माण्हू त बराबरि थी विया, पर हिननि हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आंदो, सेपरेट बट इक्वल। माना आहियूं असां अलॻि अलॻि, पर आहियूं बराबरि। अड़े अलॻि अलॻि छो पोइ बराबरि होता। अच्छा, हिन में इंट्रेस्टिंग हिकिड़ी ॻाल्हि आहे, आउं हिकिड़ो दफ़ो वियुसि सियाटल, त उते जेको वाटर फ्रंट वारो जेको एरिया आहे, जेको जिते मार्केट आहे, हिकिड़ी माना उते मार्केट बि आहे पुराणी, ऐं त उते आउं घुमियुसि पिए त उते जेके टॉयलेट्स हुआ, हिकु माना वॾो बिल्डिंग आहे जंहिंजे खुलियल बिल्डिंग आहे, जंहिंजे अंदरि मार्केट आहे पूरी, ऐं पोइ उते टॉयलेट्स आहिनि, त उहो पुराणी ठहियल आहे इलाही। त उते आउं जॾहिं वियुसि त इलाही टॉयलेट्स इलाही हुआ, माना मोर देन यू वुड नीड। त पोइ ख़बर पई त इहे टॉयलेट्स इन लाइ किराइनि, दे आर ट्वाइस देयर नंबर, त हू कारन अलॻि ऐं अछनि अलॻि। या कंहिं ज़माने में, हाणे त इस्तेमालु ईअं थी न हूंदा, हाणे काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे, एटलीस्ट टॉयलेट्स जे मामले में काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे। जिम क्रो लॉज में खोड़ शयूं हुन टाइप जूं, टॉयलेट्स अलॻि हुजनि, पब्लिक अकोमोडेशन अलॻि हुजे, रेस्टोरेंट्स में जायूं अलॻि हुजनि, या रेस्टोरेंट में खाइण न ॾींदा कारन माण्हुनि खे, all kind of segregation, discrimination, nonsense, है ना। उहा वरी कल्मिनेट थी थिए हिकिड़ी सिविल राइट्स मूवमेंट हली, मार्टिन लूथर किंग जी, ऐं मार्टिन लूथर किंग जेको हो उन्हनि हुनखे ड्राइव कयो हुयो, पर कारण माण्हू बेसिकली मुल्क में पंहिंजे हक़नि जे लाइ खड़ा थिया। ऐं मेल्कम एक्स बि हो, मार्टिन लूथर किंग बि हो, ऐं इहे इंस्पायर्ड हुआ कंहिं हद ताईं गांधी खां, एटलीस्ट मार्टिन लूथर किंग इंस्पायर्ड हुयो गांधी खां। नॉन वायलेंस वेलकम एक्स लगे तो भगत सिंह मां इंस्पायर्ड हुयो। भगत सिंह, सुभाष चंद्र बोस, हाँ, इन्हनि मां इंस्पायर्ड हुयो। पर ख़ैर, पर इट्स अ स्ट्रगल, राइट? इट्स अ स्ट्रगल ऑफ अ पीपल हू फील त असां सां शुरू खां तव्हां इनजस्टिस रखियो आहे, असांखे तव्हां राइट्स हमेशह कॾहिं बि इज़त सां न ॾिना आहिनि, हमेशह तव्हांखे खसणा पिया आहिनि मूवमेंट्स हलाए करे। ऐं अॼु छा थो थिए, अॼु जो मॉडर्न जेको अमेरिका आहे, हुन में सभिनी खां वॾो मसइलो आहे पुलिसिंग जो। जेका पुलिसिंग आहे न अमेरिका जी, उहा ॾाढी जंहिंखे न डिस्क्रिमिनेटरी आहे। जेको पुलिस ऑफिसर्स आहिनि उहे खोड़ स्टडीज़ हलनि, इहो दिस इज़ वेल डॉक्यूमेंट, है न, पाण खे हिन में कॉन्ट्रोवर्सी न आहे। जेका पुलिसिंग आहे अमेरिका जी, उहा रेसिस्ट आहे बेसिकली। मां पुलिस खे रेसिस्ट नथो चवां, पुलिसिंग द प्रोसेस खे रेसिस्ट थो चवां, छो त जेकॾहिं तव्हां इहो ॾिसो केतिरा कारा माण्हू कंपेयर टू केतिरा अच्छा माण्हू पर पर्सन जे हिसाब सां, पॉपुलेशन जे हिसाब सां नॉर्मलाइज़ करे बि ॾिसंदव न, तव्हांखे डेटा में नज़र ईंदो त कारनि माण्हुनि खे पुलिस रोकी थी वधीक आहे, उन्हनि खे फ्रिस्क वधीक कंदी आहे, उहे अरेस्ट वधीक रेट्स ते थींदा आहिनि, उन्हनि खे सज़ाऊं वधीक मिलंदियूं आहिनि, उहे जेलनि में वधीक आहिनि, ऑन एवरी मेजर ऑफ क्रिमिनैलिटी, आहे न, कारा माण्हू वधीक। ऐं इन जो मतिलबु इहो त नथो थी सघे त समहाउ कारा माण्हू फंडामेंटली दे आर मोर क्रिमिनल, दैट्स नॉट ट्रू, राइट? दे आर ह्यूमन्स लाइक एनी अदर ह्यूमन्स। पर जेको पुलिस जा जेके बिहेवियर्स आहिनि, एटीट्यूड्स आहिनि न, उहे ॾाढा जेके आहिनि डिस्क्रिमिनेटरी आहिनि ऐं टारगेट कया वेंदा आहिनि कारा माण्हू। ऐं उनमें पोइ इट बिकम्स अ पावर डायनामिक, ठीकु आहे न, सिटीज़ जे लेवल ते, नंढनि शहरनि जे लेवल ते इट बिकम्स अ वियर्ड पावर डायनामिक, जंहिंमें पुलिस जेका आहे उहा पंहिंजो दे कम डाउन इट फ्रॉम लॉ एंड ऑर्डर पर्सपेक्टिव, ऐं कारा माण्हू पंहिंजे हक़नि जे पर्सपेक्टिव खां ईंदा आहिनि। अच्छा माण्हू जेके नॉन पुलिस वारा माण्हू, जेका आम आवाम आहे,
they also don't help sometimes the situation. ईअं न उन्हनि खे कल तव्हां छो त उहो एटीट्यूड ऐं फियर ऐं जेको छा चइजे बिगेट्री इज द सिंपलेस्ट वे टू पुट इट. जेका बिगेट्री आहे उहा ख़तम न थी आहे, उहा सप्रेस थी वई आहे. कुझु देर डीप आहे, हाणे साम्हूं नथी अचे इज़िली. पर द मोमेंट तव्हांखे किथे बि आउटलेट मिले थो न त उहा साम्हूं ईंदी आहे, उहा नज़र ईंदी आहे, उनजा फ्लैशिस तव्हांखे नज़र ईंदा आहिनि बिगेट्री जा. अच्छा, इन में कुझु ख़बरूं अहिड़ियूं बि आयूं पे त हींअर जेके करंट प्रोटेस्ट थिया पे उनमें कुझु अंग्रेज बि माना अछी चमड़ी वारा बि हिन सां गॾु हुआ. हा, तोड़ फोड़ करे उहे हली पे विया, पोयां पुलिस शीदनि खे पे छॾियो. यार उहो हाणे मतिलबु मां एम श्योर तूं अहिड़ा बि वीडियोस तोखे मिली वेंदा. दिस प्रोटेस्ट जेको हिन वक़्तु हले पियो. अच्छा, हाणे पाण लेट्स कम टू टुडे. हींअर जेको प्रोटेस्ट थियो आहे उहो हिकिड़ो बंदो हो जॉर्ज फ्लॉइड जे नाले सां, हिकिड़ो शहर आहे अमेरिका जो मिनियापोलिस. उते हिकिड़े पुलिस वारे इहो साउथ आहे नॉर्थ आहे कहिड़ो पासो आहे? इहो नॉर्थ में आहे. इट्स अ नॉर्दर्न सिटी, कनाडा जे बॉर्डर जे आसपास आहे. ईअं सम्झ ॾाढो मथे आहे, एक्चुअली ॾाढो नॉर्थ में आहे. So generally democratic vote kanda nahi hai ki kanda hai? Minneapolis is a very democratic city, theek hai na. It doesn't have to do with politics, by the way. It has, but not really, not a whole lot, theek hai na. Republicans racism ke thoda exploit karna hai, par ina matlab ye na the democratic cities or democratic states mein ye maslo nahi. Maslo jate kaate aa, it's a universal issue. Sadi America mein aa. Ta उते हिकिड़े पुलिस ऑफिसर हिकिड़े इन जी वीडियो बि आहे अवेलेबल. आई वुड एडवाइज नॉट टू वॉच द वीडियो बिकॉज इट्स सो पेनफुल टू सी. पर हू 7-8 मिंट ताईं हिकिड़ो उनखे पुठी ते ज़ोर ॾेई करे उनजे मथां नी रखी करे उनजी पुठी ते उन बंदे जो न साह कढी छॾियो. हिकिड़े पुलिस वारे जॉर्ज फ्लॉइड, उनजो पुलिस वारे जो नालो मूंखे यादि नथो अचे. उन जेको आहे उनजो साह कढी उनखे मारे छॾियईं बंदे खे. ठीकु आहे न. उनजी वीडियो रिकॉर्ड थी हली ऐं उहो वीडियो पोइ कंहिं पोस्ट कई ऑनलाइन. त उन ते माण्हू मछड़जी पिया. ऐं मछड़जी पवण जो मतिलबु इहो न आहे त इमीडिएटली वायलेंस शुरू थी वियो. पहिरियों प्रोटेस्ट शुरू थिया. हाणे प्रोटेस्ट आहे उहो लार्जली पीसफुल आहे. राइटिंग थिए पई. राइटिंग हाणे त कर्फ्यूज़ बि ख़तम थी विया आहिनि. 2-3 ॾींहं कर्फ्यू हुया कुझु शहरनि में. राति 9 वॻे कर्फ्यू लॻी वेंदो. अच्छा, माना कर्फ्यू जो मतिलबु इहो तव्हां प्रोटेस्ट 9 वॻे खां पोइ नथा करे सघो. मतिलबु यू हैव टू गो होम एट सम पॉइंट. ठीकु आहे न. उहो हुनजो पॉइंट हुयो. पर ख़ैर मतलब हाणे त कर्फ्यू बि कोन्हे. कल्ह त शिकागो में कोई कर्फ्यू न हो. मतलब थिंग्स आर बैक टू नॉर्मल, व्हाटएवर द हेल नॉर्मल इज, राइट. पर माना अहिड़ो को ख़ासि जंहिंखे चइजे न इनखे हवो बि घणो बणायो थोरो मीडिया मुंहिंजे ख्याल में. मां खां पुछंदे त एॾो को वायलेंस मतलब ठीकु आहे. कुझु स्टोर्स जी का शीशा बीशा टुटा हूंदा या कुझु प्रॉपर्टी डैमेज थियो. मुंहिंजे ख्याल में कुझु थोरो वधीक गोड़ बि थियो हूंदो. पर जेकॾहिं तव्हां मेजर कंदो न जेका सफरिंग घणा माण्हू रोज़ाने बुनियाद ते करनि था पिया त यू कांट जस्टिफाई वायलेंस. वी शुड नेवर जस्टिफाई वायलेंस आहे न. पर इहो हिकिड़ो सिस्टमेटिक मसलो आहे. हिकिड़ी शइ जो रिज़ल्ट कॉन्सिक्वेंस ऑफ समथिंग. शइ जो रिएक्शन आहे. तव्हां सिर्फ़ु उन लास्ट शइ खे नथा ॾिसी सघो. इफ यू आर ट्राइंग टू अंडरस्टैंड एंड सॉल्व द प्रॉब्लम हिकिड़ो कंटिन्यूम आहे, हिकिड़ो डायनामिक आहे. उनजो हिसो आहे इहो हिकिड़ो एपिसोड. त उन हमरा जो छा थियो जेको पुलिस वारो हो उनखे चार्ज कयो अथऊं 2nd डिग्री मर्डर सां. हुन सां गॾु 3 पुलिस वारा ॿिया बि हुया. उन्हनि खे बि चार्ज कयो अथऊं. सभु अरेस्ट थिया वेठा आहिनि हाणे. 2nd डिग्री मर्डर जो मतिलबु छा? 2nd डिग्री मर्डर जो मतिलबु इहो आहे असल में क्रिमिनल लॉ जेको आहे न उहो डिफाइन कंदो आहे डिफरेंट टाइप लेवल्स ऑफ क्राइम्स. 1st डिग्री मर्डर हूंदो आहे त उहो बेसिकली इंटेंशनैलिटी ऐं मोटिव खे माना 1st डिग्री वधीक ख़तरनाक आहे. 2nd डिग्री घटि. 3rd डिग्री माना सज़ा जी ग्रेड डिफरेंट हूंदो आहे. त उहो तव्हांजा जेके फैक्ट्स हूंदा आहिनि उन मां एस्टेब्लिश थींदो आहे त तव्हां केतिरो प्रीमेडिटेटेड हुयो इन क्राइम जे बारे में. जेतिरो तव्हां प्रीमेडिटेटेड वधीक हूंदो ओतिरो तव्हांजी सज़ा वधीक हूंदी. ठीकु आहे. सही ठीक. ख़ैर आई मीन दिस इज सच अ लॉन्ग सब्जेक्ट. ऐं पाण वटि एॾो मे बी टाइम न हुजे. पर बुनियादी तौर ते अमेरिका जो जेको आहे न हिकिड़ो मसलो आहे घणनि माण्हुनि जो. पुलिसिंग जो मसलो आहे अमेरिका में. ऐं माण्हुनि ऐं देयर इज अ सिग्निफिकेंट चंक ऑफ दिस कंट्री जेके अॼु बि वाइट सुप्रेमेसी मां ॿाहिरि न निकिरी सघिया आहिनि. उहे अॼु बि उन तरीक़े सां सोचनि था पिया. completely given up on the idea of white supremacy. ठीक है. I'm not saying this is 50%. It's maybe 20%, maybe 30%. Again, it's hard to put numbers on these things. माण्हुनि जे दिल जो राज़ हाणे ख़बर न आहे छा आहे.
So there is racism in this country. वो खत्म न थियो आहे ऐं उन जो लॉन्ग टर्म हल इएं न आहे त तव्हां मार्टिन लूथर किंग बि चवंदो त इएं न थींदो त अच्छा माण्हू सॼा कारन माण्हुनि खे प्यार करणु शुरू कंदा, पर लेट्स मेक श्योर त उहे कंहिंजी जान न वठी सघनि. लेट्स मेक श्योर त उन्हनि खे वोट मिलण जो हक़ हुजे, ॾियण जो हक़ हुजे. लेट्स मेक मतिलबु मोहबत जी ॻाल्हि नथा कयूं, मतिलबु खीर खंड न थी वेंदी आहे शइ, पर लेट्स एस्टेब्लिश लॉज जंहिंसां एटलीस्ट माण्हुनि जी छा चइबो आहे सफरिंग न थिए, रिड्यूस थिए सफरिंग. मतिलबु त उहो ई आहे कंटिन्यू. मां हाणे पुलिस वारा चार्ज थी विया आहिनि त हुन जेके प्रोटेस्ट सबसाइड थी वियो आहे. मेन डिमांड इहा आई प्रोटेस्ट जी त बाबा जस्टिस ॾियो. त अॻे ईअं थियो आहे खोड़. बाय द वे दिस इज नॉट द फर्स्ट टाइम दिस हैज हैपेंड. इन खां अॻु में बि अहिड़ा इंसिडेंट्स आहिनि जंहिंमें पुलिस वारनि बिल्कुलु क़तल कया आहिनि कारा माण्हू. ऐं उनमें छा पियो थिए त उनमें वरी पुलिस वारनि खे चार्ज बि नथा करनि पिया मर्डर जे लाइ. उहो निकिरी था पिया, जो केस नथो ठहे पियो. क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको आहे न उहो थोरो ॿिए नमूने ऑपरेट थो करे पियो. तव्हां साम्हूं ॾिसो था पिया हुन गोली तो हणे हथु मथे करे बीठो आहे. पर जंहिं महिल उहा लीगली ॻाल्हि थी पहुचे त उहा शइ साबित करणु ॾुखी आहे या मोटिव छा आहे. पुलिस वारो चए थो मूंखे भाउ थिए पियो, मां हिन जे करे गोली हलाई. ॿिया जेका पुलिस वारा आहिनि उहे हुनजो साथ ॾियनि था. या वरी पुलिस वारा हुननि जी पाण में यूनियन्स आहिनि, हुननि जा पाण में उहो आहिनि अंदरखाने उहे पाण में ठाहियल आहिनि. त हाणे जेको आहे न, जेको जॉर्ज फ्लॉयड जो केस आहे, इहो पहिरियों दफ़ो थियो आहे जो पुलिस वारा न सिर्फ़ु उन पुलिस वारे जंहिं डायरेक्टली इहो कमु कयो आहे, पर हुन सां गॾु जेके गॾु बीठा पुलिस वारा उन्हनि खे बि चार्ज कयो. पर उहो हुननि कुझु चेंज कयो छा? माना हुननि पहिरीं ग़लति स्टेटमेंट ॾिनी त हिन असां ते अटैक पे कयो, असां न पाण कोलैप्स थी वियो, समथिंग लाइक दैट. हिन जेका फर्स्ट हिननि ईअं त कोन थियो जो हिननि चयो त हीउ पाण कोलैप्स थी वियो. पोइ जॾहिं वीडियो आई देन इट वाज प्रूवन त हुननि ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी. हिन केस में हिन शइ जो रूम ई न हो, छो त साम्हूं वीडियो आई न. पर अॻे ईअं थियो आहे, अॻे ईअं केसिस में ईअं थियो आहे त पुलिस वारा रिपोर्ट हिकिड़ी कंदा आहिनि, पोइ साम्हूं एविडेंस बि आयो. हा, पर हिन केस में मां न ॿुधी अहिड़ी ॻाल्हि त हिननि अहिड़ो कुझु कयो. हाणे अगेन जॾहिं केस हलंदो त दिल से दिस दैट और द अदर थिंग, उहो पंहिंजी दिल ट्राई टू सेव देयर हाइंड, बट हिन वक़्त ताईं त का अहिड़ी ॻाल्हि मां न ॿुधी आहे. पर ख़ैर ही जेको सिस्टमेटिक रेसिज्म प्रॉब्लम आहे, ही ट्रम्प सां रिलेटेड न आहे. दिस प्रोसीड्स ट्रम्प, ठीकु आहे न. This precedes Obama, this precedes Bush, ठीक है ना. This goes back तुंहिंजो सवाल जो जवाब जो जेनेसिस छा आहे, ही 300-400 साल पुराणी ॻाल्हि आहे जेको अॼु ताईं हे सोसाइटी फुली रिकनसाइल न करे सघी आहे पंहिंजे पाण खे हिन मसइले सां. सही वॾो मसइलो. पर यार हाणे पाण वटि टाइम बि घटि वञी बचियो आहे. पोइ हाणे जेको हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मूंखे रुगो ज़हन में अचे पई, मुंहिंजो उहा ते ॻाल्हाए वठूं. ऐं इलाही टाइम पंहिंजी पाण जी बि कचहरी इलाही टाइम खां पोइ थी आहे, हूअं ई रिकॉर्डिंग हिकिड़े पासे. त जेको पाकिस्तान में हींअर कोरोना जेको वेठे वेठे ज़ोर वधि थी वियो आहे, त इहो छा चकर आहे जो हींअर छा थियो आहे कोरोना खे? बसि पाण एपिसोड कयोसीं कुझु टाइम अॻु में, तोखे यादि आहे न, त उनजो हल आहे लॉकडाउन हुननि कयो कोन. हाणे इट इज़ स्प्रेडिंग लाइक वाइल्ड फायर, हू फैलिजे पियो. ख़ासि तौर ते ईद ऐं रमज़ान जो जेको टाइम हो, जंहिंमें इंटरेक्शन माण्हुनि जो इलाही वधीक हो, त उनमें ख़ासि तौर ते जेको ज़रूरत हुई जेका थी कोन. हा, मतिलबु we saw this coming in some ways, right? It's such a terrible thing to see coming, but पाण कंहिं हद ताईं हिनखे ॾिठो जंहिं महिल पाण लास्ट टाइम इहा शइ डिस्कस कईसीं. कोरोना जे बारे में पाण खे हिकिड़ो एपिसोड वरी करणु खपे जंहिंमें पाण वैक्सीन जे ऑप्शन्स खे थोरो डिस्कस कयूं. अञा रिसर्च थोरी थी आहे कुझु. अच्छा, नाइस त को मेडिकल एक्सपर्ट बि पाण आणियूं आहे, हुनखे कंहिंखे दोस्त खे कंहिं ॿुधायूं, उहो पाण खे थोरो ॿुधाए त बाबा वैक्सीन छा पहिले. Yeah, वाकई that will be a big change. छो जो हुनमें मूंखे पाण खे ख़बर पवंदी त ही लॉकडाउन खुलंदो कीअं, how the way out from this lockdown will look like. जो वैक्सीन वाहिद मूंखे लॻे पियो हिकिड़ो तरीक़ो आहे जो हुन माण्हू जान छॾाए. छो जो वायरस वरी हू बि थींदो आहे न, म्यूटेट थींदो आहे. त हा, हिन महिल ताईं म्यूटेशन जा थोरा घणा आसार मिलिया आहिनि, पर म्यूटेशन का एॾी डेंजरस न मिली आहे. म्यूटेट थिए पियो पर नॉट इन द डेंजरस डायरेक्शन, ठीकु आहे, नॉट सो फार एटलीस्ट. लेट्स सी. आई मीन
ही साल रहंदो पाण सां. This is going to stay with us for a year. ऐं पाकिस्तान में हाणे छा चवंदा आहिनि साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार ठीक आहे न दोस्त मिठा दलदार आलम सब आबाद करी. That's the refrain, right? That's the prayer. ठीक आहे बस गुज़री वञे. बाक़ी पंहिंजी गवर्नमेंट्स पंहिंजी स्टेट पंहिंजे माण्हुनि पंहिंजो पाण ज्यादती कई आहे by not locking themselves down, by not quarantining themselves knowingly, by the way. It's not like it wasn't because of lack of knowledge. In a case mein this was all over the place. Media huyo har jagah te maujood hi information par unke purposefully manu ignore kiya hua information. At least ma thoda manu ko sunna pyo jeke khod warning ॾियण जे बावजूद पंहिंजे बिहेवियर खे हुननि चेंज न कयो. They were like yeah fine. वरी वो मिस इंफॉर्मेशन में इलाही फैलिजी वई न. काफ़ी पर्पसफुली इहा बि इंफॉर्मेशन फैलाई वई त कोरोना वायरस कॉन्स्पिरेसी आहे ऐं दुनिया भर में सभिनी खे वैक्सीन कराइण जे लाइ इहो हिकिड़ो जेको सो ईअं हिकिड़ी हिननि जेको सो कॉन्स्पिरेसी हलाई आहे ऐं बिल गेट्स जो मास्टर माइंड आहे. लैपटॉप तां इहे जेको सो ट्वीटूं ऐं वेठा मैसेज कंदा आहिनि. Bill Gates की कमीशन मिलती है ना. Every time a child gets vaccinated for a disease, Bill Gates की कमीशन मिलती है. कोरोना की कमीशन की जरूरत है. He really needs some more commission right now, ना. वैसे ने खुटी पे जब बिल कौन था पूरा अब तो मांग बिल कौन पे पूरा थे यार. हिकिड़ी फाइनल ॻाल्हि करणी पर हाणे लाइ पाण टाइम आहे. राकेश ॿुधाए न हा लेट्स यार इहा न करे इम्पोर्टेंट आहे मुंहिंजे ख्याल में जो आई थिंक इट्स अ सिग्निफिकेंट टर्न जो पाकिस्तान जी आर्ट ऐं सिनेमा जेका आहे उन हिसाब सां मुंहिंजे ख्याल में इट्स अ सिग्निफिकेंट स्टेप. उहा ई आहे ऐं मुंहिंजे ज़हन में फ्रेश बायर आई वांट टू गेट आउट. ठीकु आहे. कल्ह राति मूं फिल्म ॾिठी उन जो नालो आहे लाल कबूतर ऐं पहिरीं पाकिस्तानी फिल्म आहे माना मुंहिंजी लाइफ टाइम में. ठीकु आहे न जंहिं मूंखे एक्चुअली इंट्रस्ट कयो जंहिं मूंखे ग्रिप कयो ऐं इट केप्ट मी ग्लूड टू द स्क्रीन टिल द वेरी एंड. ऐं उनमें मूंखे मज़ो बि आयो ऐं मूंखे उनमें तमामु घटि ख़ाल ॾिसण में आया. ऐं आउं वधीक उनखे कोन ॿुधाईंदुसि पर रुॻो एतिरो ॿुधाईंदुसि हीअ थ्रिलर आहे ऐं इट्स बेस्ड इन कराची ऐं आई थिंक उनजो रियलिज़म उन फिल्म जो जेका म्यूज़िक ऐं एक्टिंग उनमें मूंखे गैप्स तमामु घटि ॾिसण में आया. चलो ज़बरदस्त. पॉपुलर रिकमेंडेशन सेक्शन में तूं मांजी ऐड करे छॾी जेको आहे इनखे इहा यूट्यूब ते पई अथव ऐं उनखे इन खां पहिरीं जो उनखे उहो हटाए छॾी यूट्यूब सां ऐं लॉकडाउन बि लॻो पिया. पर द पॉइंट इज़ त जेका पाकिस्तानी सिनेमा आहे उहा हिकिड़ो त उहा सेट पीसिस ते बेस्ड फिल्मूं ठहियूं आहिनि हेसि ताईं जेकियूं ठहियूं आहिनि जेकियूं पॉपुलर रहियूं आहिनि. हिकिड़ी फिल्म हुई जेका जो नालो आहे मैं पंजाब नहीं जाऊंगी उहा ॾिसण वियुसि त उनमें मूंखे हिकिड़ो त उनजो फिल्म जो मैसेज एक्सट्रीमली मिसोजिनिस्टिक हो माना औरतुनि जे ख़िलाफ़ हो ऐं एक्सट्रीमली जेको सो फेवर पे कई जेके अमीर माण्हू आहिनि उन्हनि खे ऐं उन्हनि जी ग़लतियुनि खे ऐं ग़रीब माण्हू त एग्ज़िस्ट ई कोन पिए कयो हुन फिल्म में. ग़रीब माण्हू त हिकिड़ो माना बैकग्राउंड में हो त उहो मैसेज हुनजो ॾाढो हिकिड़ो सिक क़िस्म जो मैसेज हो ऐं उहा द मूवी वॉज मेंट टू बी लाइट हार्टेड मूवी. ठीकु आहे न. पर हुनजो ग्रिम मैसेज हो लाइट हार्टनेस मां निकिरी वई. बाक़ी जेका लाइट हार्टनेस बची हुई उनजो जेको सो जेनोसाइड हिननि ईअं कयो जो उनमें का बि स्पॉन्टेनिटी कोन छॾो फिल्म में. हर सीन उनजो हिकिड़ो सेट पीस हो ऐं यू कैन रिलेट एवरी सीन टू अ प्रोटोटाइप सीन इन अ बॉलीवुड मूवी. ठीकु आहे न. जेका करण जौहर या जेको यश चोपड़ा जी फिल्म आदित्य चोपड़ा जी फिल्म जेका आहे उन मां तव्हांखे प्रोटोटाइप्स उहे फिल्मूं खणंदो उन मां तव्हां हिकु हिकु सीन तव्हां उन सां कनेक्ट करे सघो था. त इन टाइप जी जेके पाकिस्तानी सिनेमा आहे उहा इलाही एक्सट्रीमली डिसअपॉइंट कंदी रही आहे हेसि ताईं. ऐं इवन असांजो जेको सभिनी खां वॾो डायरेक्टर आहे शोएब मंसूर उहो बि हिकिड़े तरीक़े सां जेका माना त he never speaks out against feudalism against माना हू उन्हनि टॉपिक्स खे टच ई नथो करे उनखां भॼंदो फिरे. ठीकु आहे न. जेके असांजा रियल मसइला उनखां हू भॼंदो फिरे
ऐं पोइ हू जेके से पेट्रियटिज़म जेके माना सिक्योर टॉपिक्स आहिनि जीअं माना हुनखे ख़बर आहे वाह इन देयर इज़ नो वे पीपल वांट टू रिस्पॉन्ड टू पेट्रियटिज़म ठीकु आहे हुन ते हू जेको ड्रामा जी फिल्मूं ठाहींदो फिरे ऐं जंहिंमें थोरो घणो आर्ट आहे रिलेटिवली में बि ॿियनि खां वधीक बहितर आहे पर इट स्टिल डज़ंट हिकिड़े कॉमन माण्हू खे नथो खणे ठीकु आहे जेके पाकिस्तानी अमीर आहिनि जेके ॿाहिरि मुल्क में आहिनि उन्हनि ते ठाहींदो ड्रामा जी फिल्मूं त कंपेयर टू ऑल ऑफ दिस लाल कबूतर इज़ अ ब्रेथ ऑफ फ्रेश एयर इट्स कंप्लीटली हिकिड़ो माना मूंखे ॾाढो इंप्रेस कयो चलो चेक इट आउट चलो यार सुठी कचेरी थी वई वाज गुड टू कैच अप विद यू आकाश वरी पोइ सदाईं गॾूं पाण हमेशह चलो मोकिलाणी कोन्हे सदाईं गॾु ठीक है पंहिंजो ख्यालु कजो